पनुआ किल में आपाशी सीरा खाते जे बगरेट खां वठी हेठें 60 मुलाज़मनि जूं मुबैना तौर ते डायरेक्टर सीरा घोटकी ॿिनि अमलदारनि 6 महीननि खां पघारूं बंदि करे छॾियूं आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे पनुआ किल मां CN न्यूज़ जो रिपोर्टर अयाज़ झंडीर। जी अयाज़, कहिड़ा तफ़सील आहिनि अमां वटि? जी बिल्कुलु, पन्नुआ किल तालुक़े सां वास्तो रखंदड़ आबपाशी इरिगेशन सीधा स्कारप खाते जे 60 जे लॻभॻि मुलाज़मनि जेके जन में 2 ग्रेड जा मुलाज़िम या हेठें ग्रेड जा मुलाज़िम शामिल आहिनि। उन्हनि पारां मुबैना तौर ते इल्ज़ाम हयो वियो आहे त डायरेक्टर सीधा घोटकी ऐं 2 अमलदारनि ऐं ट्रेज़री वारनि असां जूं 6 महीननि खां ड्यूटी करण बावजूदु पघारूं बंदि करे छॾियूं आहिनि। अली शाह जी अॻुवाणी में मुलाज़मनि पारां एरिगेशन कॉलोनी पनुआ किल में कयल एहतजाज ते हिननि छिती नारेबाज़ी कंदे चयो आहे त असांजा बच्चा बुखूं पिया काटीनि ऐं हिन ग़ज़ब जी मुहांगाई में असीं ख़ुदकशी करण ते मजबूर थिया आहियूं जो असांखे 6 महीननि खां पघारूं न पियूं मिलनि ऐं बिना कंहिं सबब जे डायरेक्टर ऐं सीधा ऐं 2 आपाशी जे अमलदारनि पारां हेराफेरी करे असांजूं पघारूं 6 महीननि खां रोकियूं वयूं आहिनि। जॾहिं त असीं राति जे पेट में वाहन ते ऐं ट्यूबवेलनि ते ड्यूटी कंदा आहियूं ऐं उन एहतजाज में मुख़्तलिफ़ शहरी समाजी अॻुवाननि समेत ह्यूमन राइट्स जे मीर मोहम्मद समेत जो पिणु शिरकत करे उन जे मुतालबनि जी हिमायत कई। मुलाज़िमनि चयो त जेकॾहिं असांजूं पघारूं जारी न थी वियूं त पोइ असीं पनुआ किल घोटकी जे रोडनि रस्तनि समेत डायरेक्टर सीधा जे सरकार जे ऑफिस ॾाढो पिणु धरणा हणी एहतजाज कंदासीं। जी महिरबानी अयाज़ तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।